सिंध जेका सूफ़ियुनि जी धरती सॾिजे थी, उते सूफ़ी बुज़ुर्गनि जा पोइलग उन्हनि जी यादि ताज़ा रखण जे लाइ आस्थाना ठाहे विहंदा आहिनि। अहिड़े ई नमूने सां हैदराबाद हुसैनाबाद में 1991 खां अॻु जो ठहियल मशहूरु तकियो शहीद साईं नसीब अली जे नाले सां मौजूदु आहे, जेको सूफ़ी फ़क़ीर जानण चंद जी यादि ताज़ा रखण लाइ ठाहियो वियो आहे। हिन तकिए ते आयल हर मेहमान जी सुठे तरीक़े सां ख़िदमत कई वञे थी। हीउ तकियो महिमान नवाज़ी में बि तमामु मशहूरु आहे। पिरन जा आशिक अबाबील हणन जे हाथियुन खे त फना थी पोन फील जानन चन च वसील आई मर्द मैदान में। जीअं त दोस्तों अॼु असां साईं नसीब अली साईं जे नाले सां हैदराबाद हुसैनाबाद में तमामु घणो मशहूरु तकियो हुते मौजूदु आहियूं। असां सां गॾु साईं सुधीर अली चंद साहब जन आहिनि ऐं उन खां पोइ साईं मुसरत अली चंद साहब जन आहिनि। बाक़ी बि सॼी संगत पाण सां गॾु आहे। असांजो तमामु प्यारो दोस्त मोहम्मद हुसैन अली चंद उहो मौजूदु आहे, जबल चंद आहे ऐं उन सां गॾु असांजो फुकरा बि मौजूदु आहे। सुधीर अली साईं खां असां टाइम वरितोसीं ऐं उन तमामु पंहिंजो घणो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। असां अॼु हिन आश्रम ते आयासीं ऐं असां सां गॾु फ़क़ीर आशिक अली मौजूदु आहे, जेको फ़क़ीर जानण चंद साईं जी असांखे ॿोली ॿुधाए असांजे उन रूह खे तस्कीन ॾींदो जंहिं ॻोल्हा में असां अॼु निकितल हुयासीं। ऐं उन सां गॾोगॾु इहो आहे त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नाज़रीन ॿुधाईंदो हलां त हिन तकिए खे आबाद करण में शहीद साईं नसीब अली चंद जो तमामु घणो वॾो हथु हुयो। त जीअं हिते फ़क़ीर जानण चंद साईं जूं यादाश्तूं जेके आहिनि उहे दुबारा थियनि ऐं असां हिकिड़ो इहो अहसासु ॾियाराए सघूं त असां वटि फ़क़ीर जानण साईं जेको हुयो उहो बि हिन तकिए ते वेहंदो हुयो। उन खां पोइ साईं नसीब अली साईं जेको आहे सो पंहिंजो हिन तकिए खे आबाद कयो। ऐं महफ़िल शुरू थियण खां अॻु में मां गुज़ारिश कंदुमि साईं सुधीर अली चंद खे जेको हीउ सॼे सिस्टम खे मौजूदु साईं सुणनि जा थोरा जेको आहे सो असां ॾे आया ऐं फ़क़ीर साईं शहनशाह जो रंग आहे सॼो जेको आहे सो। ऐं हिन तकियो जेको आहे सो 91 खां बि अॻु में जेको आहे सो सॼो फ़क़ीर साईं जे हवाले सां हिते हुसैनाबाद ही पठाण ॻोठ आहे जेको आहे हिन में फ़क़ीर साईं ते रहिया जेको आहे पोइ नसीब अली साईं जीअं महदी साईंअ खे जान साईं इसबात कयो, ईअं नसीब अली साईं बि जान साईं खे इसबात कयो। पीउ पुट वारो रिश्तो छॾे तालबी ऐं मतलूबी वारो उहो सॼो सिलसिलो हुननि खयो हुयो। पोइ सिंध जे कुंड कुड़शन में सभिनि में ओतारा आशियाना फ़क़ीर क़ाइमु कया सॼा जेको आहे सो जेको ही तसौफ़ जो रंग आहे सॼो सभु सोणनि ताणी उन्हनि पंहिंजे जोग में ॿुधायो जेको आहे सो। अहिड़े हवाले सां हीउ तकियो बि हुसैनाबाद मर्कज़ आहे। हिते बि सॼो जेको आहे सो पहिरीं प्यारा ॻोठ आहिनि सभु जेको आहे सो फ़क़ीर आहियूं सभु प्यार मोहबत कंदा आहिनि सभिनि सां जेको आहे। असांजो बि इहो ई आहे रंग जेको फ़क़ीर जो जेको आहे सो जान आहे। फ़क़ीर उहे दरवेश आहिनि, असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं, ख़ादिम आहियूं जेको आहे। नाज़रीन मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां साईं सुधीर अली साईं जो नंढो भाउ मुसरत साईं बि असां वटि मौजूदु आहे। साईं सां त असांजा नंढे लाइ खां वठी तमामु गहरा तालुकात रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु इहो आहे त मुसरत साईं तमामु सुठी हिते महिमान नवाज़ी जे हवाले सां तमामु घणो पाण मशहूरु आहिनि। ऐं साईं जन तमामु घणो जेको आहे सो महिमाननि ईंदड़ वींदड़ माण्हुनि जी ख़िदमत चाकरी करण में हिन में पंहिंजो पाण हिकिड़ो अहम इबादत सम्झंदा आहिनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं मुसरत साईं खे त उहो बि कुझु असांखे हिन तकीअ जे हवाले सां वीचारनि में ॿुधाइनि। सॼी संगत खे हक़ मौजूदु कुझु संगत असां यासीन साईं जन आया, पंहिंजो जबल साईं जन सॼी संगत असां कुर्ब करे असांजे आशाने ते हे तके ते आया आहिनि। कुर्बदार हिननि जा ही शहीद साईं जो तकियो आहे, शहीद मौला नसीब अली साईं जो। हे जानण साईं जा फर्ज़ंद बि आहिनि, उन्हनि जा तालिब बि आहिनि। हे असां साईं जन जेके असांजे बारे में ॿुधायो, असां ड्यूटीदार आहियूं। असांखे जेकी बि ड्यूटी मिलियल आहे ख़िदमत चाकरी आयल वयल जेके बि फुकराव आहे असां ड्यूटीदार आहियूं। बाक़ी साईं सुधीर साईं जन वेठा आहिनि, इहे सॼो आहे जान उन्हनि जो, निगरानी उन्हनि जी आहे। ज़ाहिरी खणी ॿाहिरी रिश्तो बि आहे पर असांजी आहे
पंहिंजे ड्यूटी जेकी बि संगत फुकरा आयल दोस्त यार मोहबती उन्हनि जे लाइ कुर्ब ई अवां जा जो अॼु सॼण हिते अंगण ते आया कदम भरे कुर्ब अवां जा मौला हदी ख़ुशि रखंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। हक़ मौजूद ऐं सदा मौजूद जी सदा बुलंद करण वारनि वटि के बि रस्मूं रवाज या मज़हब अहिड़ी का बि शइ जो को बि बुनियादु न आहिनि रखंदा, छो जो हुननि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु हूंदो आहे त इंसान ज़ाती असांजे लाइ अज़ीम आहे। असीं कुल जो कुल काइनात में जेकी बि आहियूं असीं सभु ॾाढे आदम जी औलाद। उन निशस्त खे ॾिसी करे मां तव्हांखे हिकिड़ी शइ इहा ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं अब्दुल्ला खे मां गुज़ारिश कंदुसि त कैमरा थोरो दोस्तनि ॾे करे, त असांजे हिन तकिए ते मुस्लमाननि सां गॾोगॾु हिंदू बि मौजूदु आहिनि, जीअं भारत आहे, कन्यो आहे ऐं अर्जुन आहे, जेकी बि इन मोहबत जी तक़ाज़ाउनि सां हिते ईंदा आहिनि। त हाणे इहे सभु ॻाल्हियूं मुसलसल हलंदियूं रहंदियूं। मां गुज़ारिश कंदुसि फ़क़ीर आशिक़ साईं खे त असांखे कुझु फ़क़ीर जानण चवंदो साईं जी शाइरीअ मां ॿोल ॿुधाए। चयम छो थोड़ी दड़का कुर्बदारी थैयाना चयाई माठ कर मोगा बचण वारी थैयाना चयम ता तेर छो कई तई हण कटारी थैयाना चयाई घोड़ दे गमजो शर्म सारी चयम बेवस आया जानण चन अला हयादारी चयम महबूब पांजे खे करे नागो नचायो थे चयाई ही वरी कहिड़ो वठी झगड़ो मचायो थे चयम तोखे ख़बर न है चयम तोखे ख़बर न है के बारी बचायो ते चयाई लीलायण सां चयाई नीहलायण सां वठी मातम मचायो थे चयम मुंहिंजी हाजत न आहे बारी बचायो थे चयाई साथ करे जानण चन अलामो तो के रंग में रचायो चुड़ा बैठी चुप में जिने चोरी कल था चोर हण जानन चल रखे पोर साजन तुझी सिक जा हला
माफिया जो चाहे माफिया जो चाहे असी जल दिनाया वो असी जल दिनाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे सब जाए रे सब जाए रे हो को पई हलाया हो को पई हलाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे उनके सिर निरवारी बिरबाह बारी उनके सिर निरवारी बिरबाह बारी उनके सिर निरवारी बिरबाह बारी मलामत मलारी मलामत मलारी मलामत मलारी छपर छाया वो छपर छाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे सब जाए रे सब जाए रे सब जाए हो को पई हलाया हो को पई हलाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे वो नाटा सोहरा देवर विदा कोट मोके मरते जवनिया हो जन जन्म पाया जन जन्म पाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे सब जाए रे सब जाए रे सब जाए रे हो को पई हलाया हो को पई हलाया पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने सनरे वो पंजाब सोने कन्याली सरकार जाने मालिक ॿुधाई हाणे यार त ही जेके तकिया जेके आबाद कया था वञनि असांजी हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी रिवायत बि आहे उन सां गॾोगॾु इहो आहे त असांजे बुज़ुर्गनि जी हिकिड़ियूं यादाइशूं आहिनि हिकिड़ी बैठकूं आहिनि जिथे असां अमन ऐं भाईवारे ऐं ॿधीअ जा कुझु सबूत खणी ईंदा आहियूं जिथे असां इहा शइ महसूसु कराईंदा आहियूं त असीं जेके आहियूं सभु जो सभु हिकिड़ा पीसफुल माण्हू आहियूं ऐं असीं चाहियूं था त सदाईं अमन ऐं आशियानो हुजे मुहबत हुजे असांजा रंग नस्ल ढंग भले चाहे केॾा बि अलॻि छो न हुजनि पर असीं इंसान ज़ात ते वेसाह कयूं था ऐं असीं इंसान ई थी रहूं था वॾी महिरबानी आशिक़ साईं हिन तकिए ते मुस्लमाननि सां गॾोगॾु ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि अची वियनि था ऐं उहे बि हिते प्यार मोहबत ऐं भाईचारे जो दर्स वठनि था। कुर्बदार कुर्ब कई साॻो सुञाती घर अॻे बि अंगण असांजे आयो हुई बाबा साईं जे सिर हाण बि मुंहिंजी पारत तई मुंहिंजे पोयनि ताईं पुर पोइ जानण चन तो दर तूं घणियूं गुलामियूं हिन शेर सां गॾोगॾु मां हिकिड़ी तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो रहयां त उनजा जेके पोयां आहिनि जेके फ़क़ीर जानण चन उहे हिन इश्क जे अंदाज़ खे कीअं था ॾिसनि त अॼु असां सां हिन महफ़िल में जे मौजूदु आहिनि साईं सुधीर अली साईं आहे मुसर साईं आहे त उहे पंहिंजे मुर्शिद हादी फ़क़ीर जानण चन साईं खे उन इश्क जे अंदाज़ सां कीअं था ॾिसनि ऐं उनजी ॿोली कीअं था ॻाल्हाइनि जेको बि हाल कामिल मुर्शिद उहीं को आखी जे जकु गोर को मारे रसा
लोह लुढ़ल को लाल बनावे हिते पारस रमज दाग सा जींदे मारे मुए जीवावे को न वञे को कसा सदका वञाऊं पाक महरीअ ताऊं ओ जानण चल जो कल्ब तां लाथा कसां मान हुजां छल मुन हुजे जिथे मोहब्बत प्यार ऐं अमन आशियाने जा गीत ॻाया वेंदा आहिनि, जिथे परावनि खे बि पंहिंजो कयो वेंदो आहे ऐं जिथे सिर्फ़ ऐं सिर्फ़ हक़ मौजूद ऐं सदा मौजूद जी सदा बुलंद कई वेंदी आहे ऐं हिन तकिए खे आबाद रखियो वेंदो आहे। ही सभु महिनतूं ऐं कोशिशूं जूनियर जानण चंद ऐं साईं सुधीर अली चंद जूं आहिनि त असां पंहिंजे हिन फ़क़ीर जानण चंद साईं जो जेको ही मंशूर आहे असां उनखे क़ाइमु ऐं दाइमु रखी सघूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो असांजो ही तव्हां नंढड़ो हिकिड़ो प्रोग्राम ॾिठो, हक़ मौजूद सदा मौजूद।